दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत वॉल्यूम जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि मोट मुंहिंजा प्यारा मोट मुंहिंजा प्यारा। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जो तमामु यादगार ऐं सदाबहार कलाम आहे दोस्तों इन कलाम जो शाइर आहे अब्दुल ख़ालिक अब्द। उस्ताद जलाल चांडी जो तमामु प्यारो शाइर। दोस्तों इन कलाम जी फरमाइश कई आहे वज़ीर नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िलो सांगड़ तालुके सिंजोरे खां ऐं असांजे पिरी प्यारे दोस्त दीदार रिंद साहब उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान खां। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी नायाब यादगार वॉल्यूम नंबर 1 PMC तव्हां ॿुधी रहिया आहियो दीदार रिंद साहब ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी जे ताउन सां जेके उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान में रहनि था ऐं उस्ताद जा वॾा चाहींदड़ मदा परिस्तार दीवाना मस्ताना आहिनि। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। मोती आयूं तू न मोती यार बादल बरसी आया तने में जुमदार कर साथ कर्म थी हर हंदर अजे अपरात कतिको वचार यार मोती बात तारा
मोटा प्यारा